तोखे त ख़बर आहे हूं मूडी आहे। जॾहिं मूड थींदो अथसि त कॉलेज वेंदी आहे, जे न त न वेंदी आहे। बिल्कुल पंहिंजी मां ते वई आहे। मुंहिंजी मां बि हिन वांगुरु मूडी हूंदी। मुंहिंजी सलाह त आहे त हुनजी शादी करायो, बिज़नेस में पाण इंट्रस्ट थी वेंदुसि। बिल्कुल ठीक थी चवे। जीअं नौमान तोसां शादी करण खां पोइ बिल्कुल ठीक थी विया, ईअं हू बि बिल्कुल ठीक थी वेंदो। छा ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि दाख़िलो मूंखे बि ॿुधायो। ख़ुशि था थियनि त मंज़र हाणे वॾो थी विया ऐं हाणे तोखे बि मूं वांगुरु गिरफ़्तार कराइण था चाहिनि। अकेलो त मां कॾहिं बि ज़िंदगी में थियो ई न आहियां, ऐं न ई वरी थींदुसि। कीअं भला? अञा ताईं त महिरबान आहियो, कॾहिं कॾहिं मिली बि वठंदा आहियो, पर जेकॾहिं तव्हां मिलण छॾे बि ॾिनो न त मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे यादुनि जे सहारे गुज़ारींदुसि। मां सम्झां थी त इंसान ग़लतीअ जो घर आहे। थी सघे थो त तोखां बि का ग़लती थी हुजे, जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदीअ न त मसइले जो हल कीअं थींदो। आपी मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। मां त हाणे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न आहियां रही। सोनी तूं ये कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? हा आपी, आई एम सॉरी। आपी मूंसां तमामु वॾो धोखो थियो आहे। मूंखे ॿुधाए मुंहिंजी सोनी त तोखे कंहिं धोखो ॾिनो आहे? मूंखे नालो ॿुधाए त हुनखे मां पाण ई ॾिसी वठंदसि। आपी जॾहिं मां कॉलेज वेंदी हुयमि, हिकु अयाज़ नाले छोकिरो कॉलेज जे गेट ते रोज़ मुंहिंजे लाइ गुलाब जा गुल खणी ईंदो हुयो। तव्हां मूंखे सुठा इंसान था लॻो। थैंक यू, पर तव्हांखे कीअं ख़बर पई त मां सुठो इंसान आहियां? जेको इंसान ॿियनि जे जज़्बनि जो एॾो ख्याल करे ऐं जॾहिं बि अचे हुनजे लाइ को न को सुहिणो गिफ्ट खणी अचे, त इन खां वधीक सुठो इंसान ॿियो कहिड़ो थी सघे थो? मां सुठो इंसान आहियां या न, पर इहा हक़ीक़त आहे त तव्हां ॾाढा ख़ूबसूरत आहियो ऐं मां जॾहिं बि तव्हां सां मिलण ईंदो आहियां त कोशिश कंदो आहियां त को सुठो गिफ्ट तव्हां लाइ वठी। वाकई मां ख़ूबसूरत आहियां या सिर्फ़ दिल रखण जे लाइ ईअं ई था चओ? जेकॾहिं तव्हांखे यकीन नथो अचे त पोइ मां सिधो तव्हांजे घर थो हलां ऐं तव्हांजे मम्मी डैडी खां तव्हांजो हथ थो घुरां। वाकई? ॿियो न त। बाक़ी ॻाल्हि रही प्यार करण जी, त यकीन कयो ज़िंदगी में कॾहिं मूं कंहिंजो एतिरो इंतज़ार न आहे कयो। जेकॾहिं अञा बि तव्हांखे यकीन नथो अचे त तव्हां मूंसां मुंहिंजे घर हलो, पोइ तव्हांखे यकीन अची वेंदो त मां तव्हां सां केतिरो प्यार थो कयां। फिलहाल इन जी ज़रूरत न आहे, तव्हां ते यकीन आहे। मुंहिंजे हलण जो टाइम थी वियो आहे, वधीक कचहरी सुभाणे कंदासीं। छा थियो? पोइ मां कॉलेज टाइम ते अक्सर हुन सां मुलाक़ातूं कंदी हुयसि। हिकु ॾींहुं हुन मूं ते ॾाढो ज़ोर रखियो मिलण जे लाइ, ऐं मां हुन सां मिलण जे लाइ हुनजे फ्लैट ते वियसि। ऐं आपी मां पाण खे रोके कोन सघियसि। उहो कुछ करे वेठसि जेको मूंखे हरगिज़ कोन करणो हुयो। आपी हाणे मां छा कयां? हाणे त मूं वटि बसि हिकिड़ो ई रस्तो बचो आहे त मां ख़ुदकुशी करे छॾियां। सोनी, पंहिंजो पाण खे संभाल। जेकॾहिं तूं ख़ुदकुशी कंदीअ
त बाबा जो छा थींदो? छा बाबा तुंहिंजी अहिड़ी जुदाई जो गम बर्दाश्त करे सघंदो? ऐं मां तोखां सवा अकेली रही सघंदसि? प्लीज ये मायूसी वारियूं ॻाल्हियूं न कर। इंशाल्लाह सभु ठीक थी वेंदो। कीअं ठीक थींदो? हू मकार त हाणे मूंसां ॻाल्हाइण जे लाइ बि राज़ी न आहे। खॾे में वञी पए। तू बिलीव कर, मां तुंहिंजे लाइ कोई सुठो रिश्तो तलाश करे वठंदसि। पर आपी हिन हालत में मूंखे केरु क़बूल कंदो? हुन हरामी जो हराम मुंहिंजे पेट में आहे। प्लीज सोनी, तू परेशान न थी। इंशाल्लाह मां सब कुछ सही करे छॾींदसि, पर तेसी ताईं इहा ॻाल्हि बाबा ताईं न पहुचे।